ओम शांति। अभी मुझे तारीख है 11/12/2025 अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार संगम युग ते तव्हां ब्राह्मण संप्रदाय ठहिया आहियो। तव्हांखे हाणे मृत्यु लोक जे मनुष्य खां अमर लोक जो देवता ठहिणो आहे। तव्हांखे हाणे मृत्यु लोक जे मनुष्य खां अमर लोक जो देवता ठहिणो आहे। प्रश्न, तव्हां ॿार खे नॉलेज खे सम्झण जे कारण ॿीहर जो संन्यास कंदा आहियो। उत्तर आहे, तव्हांखे ड्रामा जी यथार्थ नॉलेज आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा अनुसार हाणे हिन सॼे मृत्यु लोक खे भस्मीभूत थियणो आहे। हाणे इहा दुनिया वर्थ नॉट अ पेनी ठही वई आहे। असांखे वर्थ पाउंड ठहिणो आहे। इन में जो कुझु थींदो आहे पोइ हू कल्प जे पोइ रिपीट थींदो। हिन जे लाइ तव्हां हिन सॼी दुनिया सां ॿीहर जो संन्यास कयो आहे। इन में जो कुझु थींदो आहे उहो कल्प जे बाद वरी रिपीट थींदो। हिन करे तव्हांखे हिन सॼी दुनिया सां ॿीहर जो संन्यास आहे। गीता अचण वारे कल्ह जी तव्हां। ओम शांति। ॿारनि गीत जी लाइन ॿुधी अचण वारे आहे अमरलोक। इहो मृत्यु लोक आहे न। अमरलोक मृत्यु लोक जो इहो संगम पुरुषोत्तम संगम युग आहे। हाणे बाप पढ़ाईंदा आहिनि संगम ते, आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि आत्म अभिमानी थी वियो। इहो निश्चय करिणो आहे असांखे ॿीहर जो बाप पढ़ाईंदा आहिनि। असांजी एम ऑब्जेक्ट आहे लक्ष्मी नारायण या मृत्यु लोक जे मनुष्य खां अमर लोक जो देवता ठहिणु। हिन पढ़ाई अहिड़ी पढ़ाई त कॾहिं कननि सां न ॿुधी न कंहिंखे चईंदे उहे ॾिठो। जो चए ॿार तव्हां आत्म अभिमानी थी करे वियो। इहो निश्चय करो कि ॿीहर जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। कहिड़ो बाप? ॿीहर जो बाप निराकार शइ। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां पुरुषोत्तम संगम युग ते आहियूं। हाणे तव्हां ब्राह्मण संप्रदाय ठहिया आहियो। पोइ तव्हांखे देवता ठहिणो आहे। पहिरियों शूद्र संप्रदाय जा हुया हो। बाबा अची करे पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। पहिरियों सतो प्रधान पारस बुद्धि हुयासीं। हाणे वरी ठहूं था। हीअं न चइणो खपे कि सतयुग जा मालिक हुयासीं। सतयुग में विश्व जा मालिक हुयासीं। सतयुग समय हुन समय असां विश्व जा मालिक हुयासीं। पोइ 84 जन्म वठी सीढ़ी उतरते असां तमो प्रधान ठहिया आहियूं। सतो प्रधान खां सतो रजो तमो में आया आहियूं। पहिरियों सतो प्रधान हुयासीं त असांजी बुद्धि पारस हुई। पोइ आत्मा में खार पइजी वई। मनुष्य सम्झंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां कुझु न ॼाणंदा हुयो। ब्लाइंड फेथ हुयो न। सवाइ ॼाणण जे कंहिंजी पूजा करणु व यादि करणु उन्हनि खे ब्लाइंड फेथ चइबो। मतिलबु बिना ॼाणे कंहिंजी पूजा करणु हुनखे ब्लाइंड फेथ चइबो आहे। ऐं पंहिंजे श्रेष्ठ धर्म कर्म खे बि भुलिजी वञण सां उहा कर्म भ्रष्ट धर्म भ्रष्ट ठही वेंदा आहिनि। भारतवासी हिन समय दैवी धर्म खां बि भ्रष्ट थी विया आहिनि। है न। पंहिंजे धर्म खे पंहिंजे श्रेष्ठ धर्म ऐं कर्म खे भुलिजण जे कारण कर्म भ्रष्ट धर्म भ्रष्ट थी विया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि वास्तव में तव्हां आहियो प्रवृत्ति मार्ग वारा। उहे ई देवता आहियूं हाणे अपवित्र ठहींदा आहिनि। तॾहिं देवी देवता चई न सघंदा आहियूं। हिन करे नाम बदिली करे हिंदू धर्म रखे छॾींदा आहिनि। इहो बि थींदो आहे ड्रामा प्लान अनुसार। हाणे हिकु बाप खे पुकारंदा आहियूं हे पतित पावन अचो। उहो हिकु ई गॉड फादर आहे जो जनम मरण रहित आहे। ईअं न कि नाम रूप सां न्यारी कोई चीज़ आहे। आत्मा जो व परमात्मा जो रूप ॾाढो सूक्ष्म आहे जंहिंखे स्टार व बिंदु चइबो आहे। शिव जी पूजा कंदा आहियूं। शरीर त आहे न। आत्मा जो व परमात्मा जो रूप ॾाढो सूक्ष्म आहे।
जंहिंखे स्टार व बिंदु चईंदा आहिनि। शिव जी पूजा कंदा आहिनि, शरीर त आहे न, हाणे आत्मा बिंदी जी पूजा त थी न सघे, हिन करे उन्हनि खे वॾो ठाहींदा आहिनि पूजा जे लाइ, सम्झंदा आहिनि शिव जी पूजा कंदा आहिनि, परंतु उन्हनि जो रूप छा आहे उहा न ॼाणंदा आहिनि, परंतु उन्हनि जो रूप छा आहे उहा न ॼाणंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाबा हिन समय ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो, 84 लख यूनियन जो त इहे हिकु गपोड़ो लॻाए छॾियो आहे। हाणे बाबा तव्हां ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि, हाणे तव्हां ब्रह्मन ठहिया आहियो, पोइ देवता ठहिणो आहे, कलयुगी मनुष्य आहिनि शूद्र, तव्हां ब्रह्मणनि जी एम ऑब्जेक्ट आहे मनुष्य खां देवता ठहिण जी। ये मृत्यु लोक पतित दुनिया आहे न, हिन नई दुनिया उहा हुई जिते इहे देवी देवताऊं राज्य कंदा हुया, हिकु ई हिननि जो राज्य हुयो, इहे सॼे विश्व जा मालिक हुया। हाणे तव्हां तमो प्रधान दुनिया में आहियो, हिते अनेक धर्म आहिनि, इहे देवी देवता धर्म प्राय लोप थी वियो आहे न। देवी देवताउनि जो राज्य कॾहिं हुयो, केतिरो समय हलियो, उहो वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कोई न ॼाणंदा आहिनि। देवी देवता धर्म वारनि जी कॾहिं हुयो, केतिरो समय हलियो, वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा ही अची करे तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, इहे गॉड फादरली वर्ल्ड यूनिवर्सिटी आहे, जंहिंजी एम ऑब्जेक्ट आहे अमर लोक जो देवता ठहिणु, इन्हनि खे अमर कथा बि चइबो आहे न। तव्हां हिन नॉलेज सां देवता ठही काल ते जीत पाईंदा आहियो, हुते कॾहिं काल न खाईंदो, मरण जो हुते नाम ई न आहे। हाणे तव्हां काल ते जीत पायो था ड्रामा जे प्लान अनुसार। भारतवासी बि 5 वर्ष या 10 वर्ष जो प्लान ठाहींदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां राम राज्य जी स्थापना करूं था न, बेहद जे बाप जो बि प्लान आहे राम राज्य ठाहिण जो, न भारतवासी बि 5 या 10 वर्ष जो प्लान ठाहींदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां राम राज्य जी स्थापना कंदासीं, हिते बेहद जे बाप जो प्लान आहे राम राज्य ठाहिण जो, है न। बाबा सर्वशक्तिवान बाबा खे 100 साल ऑलमोस्ट लॻी वेंदा आहिनि। ये कलयुगी मनुष्य सोचदा आहिनि असां 5-10 वर्ष जे में राम राज्य ठाहे वठंदासीं, वो तो सब मनुष्य है ना, मनुष्य तो राम राज्य, वैसे तो बाबा खे 1 सेकेंड लगे, लेकिन बाबा खे राजधानी भी ठाहिणी आहे। मनुष्य तो राम राज्य स्थापना करे न सघनि, राम राज्य चइबो ई आहे सत्युग खे, इन ॻाल्हियुनि खे कोई ॼाणंदा ई न आहिनि। मनुष्य केतिरी भक्ति कंदा आहिनि, जिस्मानी यात्रायूं कंदा आहिनि, ॾींहुं अर्थात सत्युग त्रेता में न देवी देवताउनि जो राज्य हुयो, पोइ राति में भक्ति शुरू थींदी आहे। सत्युग में भक्ति न हूंदी आहे, ज्ञान भक्ति ऐं वैराग्य, ये बाबा सम्झाईंदा आहिनि। वैराग्य ॿ प्रकार जा आहिनि, हिकु आहे हठ योगी निवृत्ति मार्ग वारनि जो, उहो घर बार छॾे जंगलनि में वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे त बेहद जो सन्यासी ठहिणो आहे न, तव्हां बेहद जो सन्यास कयो आहे न, सॼे मृत्यु लोक जो। बाबा चईंदा आहिनि इहा सॼी दुनिया भस्मीभूत थी वेंदी। ड्रामा खे ॾाढो सुठी रीति सम्झणो आहे। जूं मिसल टिक टिक थींदी रहंदी आहे, जो कुझु थींदो आहे पोइ कल्प 5000 वर्ष पोइ हूबहू रिपीट थींदो आहे, है न। जो कुझु थींदो आहे पोइ कल्प 5000 वर्ष पोइ हूबहू रिपीट थींदो आहे। इनखे ॾाढो सुठी रीति सम्झी करे बेहद जो सन्यास करिणो आहे। जेको बि रिपीट थींदो आहे, जो कुझु थींदो आहे पोइ कल्प 5000 वर्ष पोइ हूबहू रिपीट थींदो। इनखे चइबो आहे सुठी रीति सम्झी करे बेहद जो सन्यास करणु। सम्झो कोई विलायत वेंदो आहे, चईंदा आहिनि हुते असां इहे नॉलेज पढ़ी सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि हा, किथे बि वेही तव्हां पढ़ी सघंदा आहियो, इन में पहिरियों 70 रोज़ जो कोर्स वठिणो पए, ॾाढो सहज आहे। आत्मा खे सिर्फ़ु इहो सम्झणो हूंदो आहे। असां सतो प्रधान विश्व जा
मालिक हुआसीं तॾहिं सतो प्रधान हुआसीं, हाणे त असां तमो प्रधान ठही आहियूं। 84 जन्मनि में बिल्कुलु ई वर्थ नॉट अ पेनी ठही आहियूं। बाबा हाणे वरी असां पाउंड कीअं ठहूं? हाणे कलयुग आहे, पोइ ज़रूरु सतयुग थियणो आहे। बाबा केतिरो सिंपल सम्झाईंदा आहिनि। 7 ॾींहंनि जो कोर्स सम्झणो आहे। कीअं असां सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिया आहियूं, कामचिता ते वेही तमो प्रधान ठहिया आहियूं। हाणे वरी ज्ञानचिता ते वेही असांखे सतो प्रधान ठहिणो आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न, चक्र फिरंदो ई रहंदो आहे। हाणे संगम युग आहे, पोइ सतयुग हूंदो। हाणे असां कलयुग विशेष ठहिया आहियूं। सो पोइ सतयुग वाइसलेस कीअं ठहूं बाबा? उन जे लाइ बाबा रास्तो ॿुधाईंदा आहिनि, पिकारदा बि आहिनि कि असां में कोई गुण न आहे। हाणे असांखे अहिड़ो गुणवान ठाहियो जो कल्प पहिरियों ठहिया हुया उन्हनि खे ई पोइ ठहिणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, पहिरियों त पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे न। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। हाणे ई तव्हांखे देही अभिमानी ठहिण जी शिक्षा मिलंदी आहे। ईअं न कि तव्हां सदैव देही अभिमानी रहंदव, न। सतयुग में त नाम शरीर ते रहंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे नाम ते ई त सॼी कारोबार हलंदी न। हाणे इहो संगम युग जबकि बाबा सम्झाईंदा आहिनि, तव्हां नंगा आया आहियो अर्थात अशरीरी आया आहियो, अशरीरी थी करे वेंदव। अशरीरी थी करे आयासीं, अशरीरी थी करे वेंदासीं। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। इहा रूहानी यात्रा आहे। आत्मा पंहिंजे रूहानी बाप खे यादि कंदी आहे। बाबा खे यादि करण सां पाप भस्म थींदा वेंदा। इन खे योग अग्नि बि चइबो आहे। यादि त तव्हां किथे बि करे सघंदा आहियो। 7 रोज़ में सम्झणो हूंदो आहे। इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, कीअं असां सीढ़ी उतरंदा आहियूं। हाणे वरी हिन हिकु जन्म में असांजी चढ़ती कला थींदी आहे। विलायत में ॿार रहंदा आहिनि, हुते बि मुरली वेंदी आहे। इहे स्कूल आहे न, वास्तव में गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। गीता जो ई राजयोग आहे न, परंतु श्री कृष्ण खे भॻवान न चई सघंदासीं। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि देवता चईंदा आहियूं। हाणे तव्हां पुरुषार्थ करे सो देवता ठहींदा आहियो। प्रजापिता ब्रह्मा बि ज़रूरु हिते ई हूंदो। प्रजापिता त मनुष्य आहिनि, प्रजा ज़रूरु हिते ई रचबी आहे। असां सो जो अर्थ बाबा असांखे ॾाढो सुठी रीति सहज रीति सम्झायो आहे। भक्ति मार्ग में त तव्हां चई रहंदा आहियो, असां आत्मा सो परमात्मा। एतिरी परमात्मा, हिन जे लाइ परमात्मा खे सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, सभिनि में व्यापक आहे आत्मा। मां कीअं व्यापक थी सघंदमि? तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो, हे पतित पावन अचो, असांखे पावन ठाहियो। निराकार आत्मायूं सभु अची करे पंहिंजो रथ वठंदियूं आहिनि। हर हिकु अकाल मूर्त आत्मा जो तख़्त आहे। इहो ब्रुकुटी, इहो तख़्त चओ या रथ चओ। निराकार आत्मायूं सभु पंहिंजो रथ वठंदियूं आहिनि। हर हिकु अकाल मूर्त आत्मा जो इहो तख़्त आहे। तख़्त चओ या रथ चओ। बाबा खे त रथ न आहे न, उहो निराकार ई ॻाल्हि आहे न। उन्हनि जो सूक्ष्म स्वरूप आहे न स्थूल। निराकार ख़ुदि रथ में जॾहिं वेहे तॾहिं ॻाल्हाए सघे न। रथ बग़ैर पतितनि खे पावन कीअं ठाहींदा? बाप चईंदा आहिनि, मां निराकार अची करे इन्हनि जो लोन वठंदो आहे न, टेम्पररी लोन वठंदो आहे। इन्हनि खे भाग्यशाली रथ बि चइबो आहे न। बाप ई सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज़ ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। ॿियो कोई मनुष्य नॉलेज ज्ञान न ॼाणे न सघंदो। हिन समय सभु नास्तिक आहिनि।
बाबा ही असांखे आदि मध्य अंत जो राज सम्झाए त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। बाबा अची करे असांखे आस्तिक ठाहींदा आहिनि। रचयिता ऐं रचना जो राज बाबा ही असांखे ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हांजे सवाइ ॿियो कोई सम्झाए न सघे। तव्हां ही हिन ज्ञान सां पोइ एतिरो ऊच पद पाईंदा आहियो। इहे ज्ञान सिर्फ़ु हाणे ई तव्हां ब्राह्मणनि खे मिलंदो आहे। बाप संगम ते ई ईंदा आहिनि, अची करे इहे ज्ञान ॾींदा आहिनि। सदगति ॾियण वारो त हिकु बाप ई आहे न। मनुष्य खे सदगति ॾेई न सघे। उहे सभु गुरू आहिनि भक्ति मार्ग जा। सतगुरू त हिकु ई आहे न। उन्हनि खे चइबो आहे वाह सतगुरू वाह। उन्हनि खे चइबो आहे वाह सतगुरू वाह। इन्हनि खे पाठशाला बि चइबो आहे। शिव बाबा खे चईंदा आहियूं वाह सतगुरू वाह। हिन खे पाठशाला बि चईंदा आहिनि। हिकु एम ऑब्जेक्ट हिते हिन पाठशाला जी एम ऑब्जेक्ट छा आहे? नर सां श्री नारायण ठहिणु, नारी सां श्री लक्ष्मी ठहिणु। उहे सभु भक्ति मार्ग जी कथायूं आहिनि। गीता में बि कोई प्राप्ति न थींदी आहे। गीता सां बि बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जे सम्मुख अची करे तव्हांखे पढ़ाईंदो आहे, जंहिंसां तव्हां इहा पद पाईंदा आहियो। इन में मुख्य आहे ही पवित्र ठहिण जी ॻाल्हि। बाप जी यादि में रहणो आहे। इन में ई माया विघ्न विझंदी आहे न। बाबा जी यादि में रहणो आहे। इन में ई माया विघ्न विझंदी आहे। तव्हां बाप खे यादि कंदा आहियो पंहिंजो वरसो पाइण लाइ। इहा नॉलेज सभु ॿारनि वटि वेंदी आहे। कॾहिं बि मुरली मिस न थिए। कॾहिं बि मुरली मिस न थिए। मुरली मिस थी गोया एब्सेंट थी वियो है न। मुरली सां किथे बि वेही रिफ्रेश थींदा रहंदा। श्रीमत ते हलणो पए। ॿाहिरि में वेंदा आहिनि त बाप सम्झाईंदा आहिनि पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। वैष्णव थी करे रहणो आहे न। वैष्णव बि 2 प्रकार जा हूंदा आहिनि। वैष्णव वल्लभचारी बि हूंदा आहिनि, परंतु उहे विकार में वेंदा आहिनि। पवित्र त न आहिनि। तव्हां पवित्र ठही विष्णुपुरी विष्णुवंशी ठहींदा आहियो। हुते तव्हां वैष्णव रहंदव, विकार में न वैष्णव रहंदव, विकार में न वेंदासीं। ये अमरलोक आहे, ये मृत्युलोक। उहो अमरलोक आहे, ये मृत्युलोक। हिते विकार में वेंदा आहिनि। हाणे तव्हां विष्णुपुरी में वेंदा आहियो, हुते विकार हूंदो न आहे। उहो आहे वाइसलेस वर्ल्ड। योग बल सां तव्हां विश्व जी बादशाही वठंदा आहियो न। उहे ॿई आपस में लड़ंदा, मक्खन विच में तव्हांखे मिलंदो, अर्थात विश्व जी बादशाही तव्हांखे मिलंदी। तव्हां पंहिंजी राजधानी स्थापना कंदा आहियो न। सभिनि खे इहे ई पैगाम ॾियणो आहे है न। नंढा ॿारनि जो बि हक़ु आहे। शिव बाबा जा ॿार त आहिनि त सभिनि जो हक़ु आहे। सभिनि खे चइणो आहे पंहिंजी खे आत्मा सम्झो। माउ बाप में ज्ञान हूंदो त ॿारनि खे बि सेखारींदा न। शिव बाबा खे यादि करो। सवाइ शिव बाबा जे ॿियो कोई न। हिकु शिव बाबा। हिकु जी यादि सां ई सतो प्रधान ठही वेंदो। इन में पढ़ाई ॾाढी सुठी खपे। विलायत में रहंदे बि तव्हां पढ़ी सघंदा आहियो न। इन में किताब आदि कुझु बि न खपे। किथे बि वेही तव्हां पढ़ी सघंदा आहियो। बुद्धि सां यादि करे सघंदा आहियो। इहा पढ़ाई एतिरी सहज आहे। योग अथवा यादि सां बल मिलंदो आहे। तव्हां हाणे विश्व जो मालिक ठहींदा आहियो न। बाबा राजयोग सिखाए करे तव्हांखे पावन ठाहींदा आहिनि। उहा हठ योग आहे, इहा राजयोग आहे। इन में परहेज़ ॾाढी सुठी खपे न। लक्ष्मी नारायण जहिड़ो सर्वगुण संपन्न ठहिणो आहे न। खान पान जी बि परहेज़ खपे। ॿी कोई ॻाल्हि बाप ॿी खान पान जी परहेज़ खपे। ॿियो बाप जी यादि खपे त जन जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। इन खे चइबो आहे सहज राजयोग।
इनखे चइबो आहे सहज राजयोग। राजई प्राप्त करण जे लाइ असां राजई प्राप्त करण लाइ सहज राजयोग सिखूं था। अगरि राजाई न वरिती त ग़रीब थी वेंदो। श्रीमत ते पूरो हलण सां श्रेष्ठ ठहींदो। भ्रष्ट सां श्रेष्ठ ठहिणो। उन जे लाइ बाप खे यादि करिणो। कल्प पहिरों बि तव्हां ही ज्ञान वरितो हुयो न, जो पोइ हाणे वठंदा आहियो। सतयुग में ॿियो कोई राज्य न हूंदो। उनखे चइबो आहे सुखधाम। हाणे आहे दुखधाम। ऐं जाते असां आत्मा ई रहंदा आहियूं उहा आहे शांतिधाम। शिव बाबा खे वंड लॻंदो आहे दुनिया में मनुष्य छा छा कंदा आहिनि, ॿार कम पैदा थियनि, उन जे लाइ बि केतिरो मथो मारंदा आहिनि। सम्झंदा न आहिनि इहे त बाप जो ई कमु आहे। बाप झटि हिकु धर्म जी स्थापना करे बाक़ी अनेक धर्मनि जो विनाश कराए ॾींदा आहिनि हिकु धक सां। बाप झटि चईंदा आहिनि हिकु धर्म जी स्थापना करे बाक़ी सभु अनेक धर्मनि जो विनाश कराए ॾींदा आहिनि हिकु धक सां। उहो माण्हू केतिरी दवाई आदि कढंदा आहिनि, पैदाइश कम थी, ऐं बाबा हिकु ई दवाई ॾींदा आहिनि। कहिड़ी? मनमना भव। हिकु धर्म जी स्थापना थियणी आहे। उहो समय ईंदो सभु चईंदा इहे त पवित्र ठहनि था, पोइ दवाई आदि जी बि छा दरकार रहंदी। तव्हांखे बाबा अहिड़ी दवाई ॾिनी आहे। कहिड़ी दवाई ॾिनी आहे? मनमना भव। जंहिंमें 21 जन्मनि जे लाइ, जंहिंसां 21 जन्मनि जे लाइ जंहिंसां 21 जन्मनि जे लाइ तव्हां पवित्र थी वेंदव। अच्छा, मीठे मीठे सिकी लधे ॿारनि प्रति मीठे मीठे सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा पवित्र ठही करे पक्को वैष्णव ठहिणो। पवित्र थी करे पक्को वैष्णव ठहिणो आहे। खान पान जी पूरी परहेज़ करणी आहे। श्रेष्ठ ठहिण लाइ श्रीमत ते ज़रूरु हलणो आहे। ॿियो आहे मुरली सां स्वयं खे रिफ्रेश करिणो। मुरली सां स्वयं खे रिफ्रेश करिणो आहे। किथे बि रहंदे सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। मुरली हिकु ॾींहुं बि मिस न करणी आहे। वरदाना स्व कल्याण जी प्रत्यक्ष प्रमाण द्वारा विश्व कल्याण जी सेवा में सदा सफलता मूर्त ठहो। जीअं अॼुकल्ह शारीरिक रोग हार्ट फेल जो ज़्यादा आहे, वैसे आध्यात्मिक उन्नति में दिल शिकस्त जो रोग ज़्यादा हूंदो आहे। अहिड़े दिल शिकस्त आत्माउनि में प्रैक्टिकल परिवर्तन ॾिसण सां ई हिम्मत व शक्ति अची वेंदी आहे। दिल शिकस्त मतिलबु कंहिं बि ॻाल्हि जे कारण माण्हू उदास थी वञे, पर उहा आत्मा अगरि हिम्मत ऐं शक्ति
हुन में अचे त हुन में अहिड़ी दिलशिकस आत्माउनि में प्रैक्टिकल परिवर्तन ॾिसण सां हिमत व शक्ति अची वेंदी आहे। अगरि हुननि में प्रैक्टिकल परिवर्तन ॾिसंदा आहियूं त ॿुधियो त ॾाढो, हाणे ॾिसणु चाहींदा आहियूं, प्रमाण द्वारा परिवर्तन चाहींदा आहियूं त विश्व कल्याण जे लाइ स्व कल्याण पहिरियों सैंपल रूप में ॾेखारियो। त विश्व कल्याण जे लाइ स्व कल्याण पहिरियों सैंपल रूप में ॾेखारियो। पहिरियों ख़ुदि में परिवर्तन अचिणो खपे। विश्व कल्याण जी सेवा में सफलता मूर्त ठहिण जो साधन या प्रत्यक्ष प्रमाण। विश्व कल्याण जी सेवा में सफलता मूर्त ठहिण जो साधन या प्रत्यक्ष प्रमाण। पहिरियों इंसान माण्हू असां में परिवर्तन ॾिसणु चाहींदा आहिनि, इन सां ई बाप जी प्रत्यक्षता थींदी। जो चईंदा आहियो उहो तव्हांजे स्वरूप में प्रैक्टिकल ॾेखारे मिले। जो चईंदा आहियो उहो तव्हांजे प्रैक्टिकल स्वरूप में ॾेखारे मिले। स्लोगन आहे, ॿियनि जे वीचारनि खे पंहिंजे वीचारनि सां मिलाइण, इहा थियो रिगार्ड ॾियणु। ॿियनि जे वीचारनि खे पंहिंजे वीचारनि सां मिलाइण, इहा थियो रिगार्ड ॾियणु, है न। अव्यक्त इशारो आहे, कर्मातीत थियण लाइ चेक करो केसि ताईं कर्मनि जे बंधन सां न्यारा ठहिया आहियो। लौकिक अलौकिक कर्म ऐं संबंध ॿई में स्वार्थ भाव सां मुक्त केसि ताईं थिया आहियो। लौकिक अलौकिक कर्म संबंध ॿिन्ही में स्वार्थ भाव सां केतिरो मुक्त थिया आहियो। जॾहिं कर्मनि जे हिसाब किताब कहिड़े बि व्यर्थ स्वभाव संस्कार जे वश थियण सां मुक्त ठहींदव, तॾहिं कर्मातीत स्थिति खे प्राप्त कंदव। कोई भी सेवा संगठन प्रकृति जी परिस्थिति स्वस्थिति व श्रेष्ठ स्थिति के डगमग न करे। कोई भी सेवा संगठन प्रकृति जी परिस्थिति पंहिंजी स्व ऐं श्रेष्ठ स्थिति खे डगमग न करे। हिन बंधन सां बि मुक्त रहण ही कर्मातीत स्थिति जी समीपता आहे। हिन बंधन सां बि मुक्त रहण ये कर्मातीत स्थिति जी समीपता आहे। हिकु त सेवा में लौकिक अलौकिक कर्म संबंध में स्वार्थ भाव न हुजे, निस्वार्थ भाव सां कर्म करो, सेवा करो, निमित ठही करे। करन करावनार कराइनि था। उन कल्ह बाबा चई न, निमितपन जो भी स्पर्श न थिए। जॾहिं कर्मनि जे हिसाब किताब कहिड़े बि स्वभाव संस्कार जे वश थियण सां उन्हनि सां बि मुक्त थियणो। कहिड़ी बि परिस्थिति असांजी स्वस्थिति खे हलचल में न लाहे, तॾहिं चईंदासीं कर्मातीत स्थिति जी समीपता में अची आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।